कभी अलविदा ना कहना। जैकाबाद जी सियासत में नई हलचल। जैकाबाद 2018 में PTI जो अहम इत्तेहादी मीर जहांगीर खान बंगलानी मुख्तलिफ इख्तलाफन सबब PTI के हमेशा लाइ अलविदा करे PP में बाज़ाब्ता तौर ऐलान करे छॾियो। हुन अहिड़ो ऐलान बागड़ बाईपास ठुल रैली जी सूरत में अची पंहिंजे ॻोठ अरसला खान बंगलानी पहुची PP जे डिवीज़नल सदर ऐं सूबाई सलाहकार मीर एजाज खान जखरानी जी मौजूदगी में कयो। हिन मौके ते ठुल जो MP डॉक्टर सोराब खान सरकी ताहिर खान कोसो पिणु मौजूद हुआ। होॾां बंगलानी बिरादरी जो चीफ मुक़दम मीर अकबर खान बंगलानी ऐं सिकंदर खान बंगलानी, नवाब खान बंगलानी समेत बंगलानी बिरादरी जा मुक़दम ऐं चङा मुड़स पिणु हुन ऐलान में शामिल हुआ। जन मीर जहांगीर खान बंगलानी जे हिन ऐलान जो पिणु मुकमल हिमायत जो ऐलान कयो आहे। हर वक़्तु आधारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। कभी